प्यारी मां गवादर वारे रूट ते हूंदो हुअमि। अच्छा हिन ई मिटी में ईअं पिया हूंदा हुआसीं। अच्छा थैलियूं राति जो सुम्हाई विछाए सुम्हंदा हुआसीं, सुबुह सां उथूं त हवा में उॾी धूड़ दुदड़ में वेठो हूंदुमि, पर राति जो वेही करे ऑनलाइन ॿाहिरि अप्लाई कंदो हुअमि। ज़बरदस्त मूंखे डॉलरनि में कमाइणो आहे। सही बसि पोइ असां चयो यार हाणे साईं खां टाइम वठूं। असां अच्छा पंहिंजे पाण खे हेॾो ठाहियूं त साईं असां खां टाइम घुरे न, मज़ो तॾहिं आहे न। बिल्कुलु साईं असांखे हीअं चए अचो बेटा मां सां गॾु वेह, तूं हेॾे परे छो वेठो आहे। बिल्कुलु मज़ो इहो आहे न। सही था बाक़ी चओ। हाणे साईं 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 बाबा। ज़फ़र भाई हिते हिकिड़ो सवाल अचे थो, काफ़ी जेके आहिनि असां कमेंट्स बि तव्हांजा पढ़ंदा रहंदा आहियूं। ज़ाहिर हाणे कमेंट्स तव्हां ॾेईंदा आहिनि त पोइ वरी दिलि चवंदी आहे असां बि पढ़ूं त केरु छा थो लिखे। उन में इहे शयूं ईंदियूं आहिनि त तव्हांजे लाइ चवंदा आहिनि त साईं जो जेको वालिद साहिबु आहे ज़फ़र भुट्टो साहिब जो पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखे थो, जियालो बि रहियो आहे, ऐं उन्हनि वक़्तनि में जेको आहे न साईं जेको आहे तव्हांखे मोकिलियो USA, इन छा राज़ आहे, इन में केतिरी सदाकत आहे? इहो कॉमेंट बि ईंदो आहे, अञा ताईं मुंहिंजे ॻोठ जे मैटरनि में अञा ताईं इहा शइ आहे। अच्छा साईं। पर मां सभिनि खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां, जी साईं। अलाह पाक ज़िंदगी ॾे, सिहतयाबी ॾे साईं खे। बिल्कुलु दोस्ती संगत पंहिंजी जाइ ते आहे। ठीकु आहे, अॼु उहो हयात आहिनि, अॼु वञी करे तव्हां पुछी था सघो त अच्छा तव्हां ज़फ़र भुट्टे खे मोकिलियो। माना इहा चऊं त दोस्तो हिन में का सदाकत न आहे। अॼु ज़फ़र भुट्टो साहिबु पंहिंजी ज़बानी माना ॿुधाए छॾियो त ॾिसो कमेंट्स बि अचनि पिया त पर ज़फ़र भुट्टो साहिबु चयो त इहे शयूं मैटरनि या अज़ीज़नि में बि इहे शयूं आहिनि। ख़बर थी छा आहे तारिक, जी इंसान जी न